ॿोलीअ जा आशिक़ आहिनि ऐं आशिक़नि खे कंहिं बि तकलीफ़ जी तती हुजे मांझी हुजे गर्मी हुजे का परवाह न हूंदी आहे। उन्हनि जे लाइ जेको आहे मक़सदु आहे उहो अहम हूंदो आहे ऐं मक़सदु ई एॾो अज़ीम आहे त असांजी सकाफ़त असांजी तहज़ीब इन ॿोलीअ सां ई जुड़ियलु आहे। उन ॿोलीअ खे जेकर असां इन लाइक़ु ठाहियूं त जीअं सिंधी इंग्लिश में टेक्स्ट टू स्पीच थिए थो कन्वर्जन, स्पीच टू टेक्स्ट कन्वर्जन थिए थी, साॻी तरह सां सिंधीअ में असां डायलॉग करे सघूं कंप्यूटर सां, उर्दू में असां डायलॉग करे सघूं, पाकिस्तान जूं ॿियूं जेके रीजनल लैंग्वेजिस आहिनि, सराइकी आहे, ॿियूं ॿोलियूं आहिनि, बलोची आहे, पंजाबी आहे, त इन्हनि खे असां इन लाइक़ु ठाहियूं त जहिड़ा सिस्टम इंग्लिश में ठहियल आहिनि, ॿियनि ॿोलियुनि में ठहियल आहिनि, का ॾुखी ॻाल्हि कोन्हे, का असांखे रुॻो रिप्लिकेट करणा आहिनि। उन्हनि सिस्टम्स खे ॾिसी करे उन्हनि खे इमिटेट करे ऐं पंहिंजे ॿोली जे लिहाज़ सां एडॉप्ट करणा आहिनि। असां जेकॾहिं न्यूक्लियर टेक्नोलॉजी जा चैम्पियन थी सघूं था त आर्टिफिशियल इंटेलिजेंस उन खां तमामु वधीक सवली आहे, ईज़ी आहे, सिर्फ़ु इहो आहे त इंट्रस्ट हुजे, जज़्बो हुजे। सो हाणे आर्टिफिशियल इंटेलिजेंस मसनूई ज़हानत खे असां सिंधू लिखत जंहिंखे इंडस स्क्रिप्ट चइजे थो, उन जी भाञ जे लाइ, डिकोडिंग जे लाइ, डिसिफरमेंट जे लाइ हिन वक़्त ताईं कहिड़ियूं कहिड़ियूं अहम पेशरफ़्तूं थियूं आहिनि, उन्हनि जो तज़ियो आउं हिते पेश कंदुसि ऐं उन तज़िये जे बुनियाद ते मुस्तक़बिल में असांखे छा करणु घुरिजे, उन जो स्ट्रेटजी ऐं उन जो एक्शन प्लान ऐं रिकमेंडेशन्स उहे कुझु तव्हां सां शेयर कंदासीं। सो हाणे स्ट्रक्चर आहे प्रेज़ेंटेशन जो। सभ खां पहिरीं त सिंधू लिखत असां सभिनि खे घणी ख़बर आहे, पर वरी बि जेके उन सां मुनसलिक फैक्ट्स आहिनि त सिंधू लिखत कहिड़े तारीख़ जे कहिड़े दौर में उरूज में रही आहे, केसि ताईं रही आहे, उन में केतिरियूं सिम्बल्स हिन वक़्त ताईं डिस्कवर थियूं आहिनि, केतिरियूं इंस्क्रिप्शन्स हिन वक़्त ताईं डेटाबेस में आहिनि, उन जो तारफ़ कंदासीं। ऐं उन खां पोइ मसनूई ज़हानत मुख़्तलिफ़ वक़्तनि जे लिहाज़ सां जेके अहम पेशरफ़्त आयूं आहिनि उहे 3-4 आहिनि जेके मूं हिते डिस्कस कयूं। हीअ कंप्लीट न आहे छो जो वक़्त जी थोरो ऐं कुझु ॿियूं मसरूफ़ियत हुजण जे करे कुझु शयूं मूंखां रहिजी बि वयूं हूंदियूं, पर इहे वरी कोशिशि करे अॻिते वरी ॿी कंहिं टॉक में ऐं ॿी कंहिं कॉन्फ्रेंस में इन जो एडवांस्ड वर्जन उहो पेश कबो। त हाणे पहिरीं जेको कंप्यूटर खे इंडस स्क्रिप्ट जे डिसिफरमेंट जे लाइ, भाञ जे लाइ इस्तेमालु कयो, उहो फिनलैंड जो कंप्यूटर साइंटिस्ट न, पर फिनलैंड जी यूनिवर्सिटी आहे, उन जो एशियन स्टडीज़ जो प्रोफेसर आस्को परपोला, उन जो तव्हां इहे तस्वीर बि ॾिसंदा, हीअ तस्वीर आहे उनजी, इहो पोइ डिस्कस कयूं था। ऐं उन खां पोइ जेको मेन कमु कयो आहे उहो आहे राजेश राव प्रोफेसर, जेको यूनाइटेड स्टेट्स जी वाशिंगटन यूनिवर्सिटी में प्रोफेसर कंप्यूटर साइंस जो। ऐं उन जेको मॉडल यूज़ कयो, मार्कोव मॉडल ऐं प्रोबेबिलिटी ऐं स्टेटिस्टिक्स, उन में कहिड़ियूं फाइंडिंग्स मिलियूं, कहिड़ी लाभ मिली ऐं किथे उन कमु छॾियो ऐं अॻिते उन में छा करिणो आहे। ऐं उन खां पोइ जेको टियों पीरियड आहे या टियों जेको नुक़्तो आहे उहो आहे त इंडस स्क्रिप्ट जो हिकिड़ो ऑनलाइन डेटाबेस ठहणु, ऑनलाइन रिपोज़िटरी, जंहिंमें समूरियूं सिम्बल्स स्क्रिप्ट जूं जेके 695 सिम्बल्स आहिनि ऐं 3800 इंस्क्रिप्शन्स आहिनि, इन्हनि जो डेटाबेस अवेलेबल आहे ऑनलाइन, जेको जर्मन आसार क़दीमा जो स्टूडेंट PhD डॉक्टरेट जे हिन ते कई इंडस स्क्रिप्ट ते, त उहो ऑनलाइन अवेलेबल आहे, जेको 2017 में ब्रायन वेल्स जर्मनी जी टेक्निकल यूनिवर्सिटी ऑफ जर्मनी बर्लिन में, त इहो रिसोर्स छा आहे, उन में केतिरा रिसोर्सिस अवेलेबल आहिनि इंडस स्क्रिप्ट जे लिहाज़ सां, उहो डिस्कस कंदासीं मुख़्तसर। ऐं पोइ जेका लेटेस्ट हिन फील्ड में रिसर्च आहे उहा हिकिड़ी असिस्टेंट प्रोफेसर आहे जंहिंजो नालो आहे
शिरवती डगुमती नाला आख़िर में लिखियल अथव ऐं कहिड़े साल में इहे कंट्रीब्यूशन्स हुन ॾिना आहिनि त हीअ जेका लेडी आहे शिरवती डगुमती बिल्कुलु यंग फैकल्टी मेंबर आहे यूनिवर्सिटी ऑफ नब्रास्का लिंकन में अमेरिका में। ऐं इहा उहा यूनिवर्सिटी आहे जंहिंजे लाइ चयो थो वञे त जॾहिं ज़ियाउल हक़ जे टाइम में हिते जिहाद खे प्रोमोट कयो वियो त इन ई यूनिवर्सिटी मां उहे आयतूं ऐं हदीसूं जिहाद वारियूं उन्हनि खे प्रोजेक्ट मिलियो, उन्हनि ठाहे ऐं पाकिस्तान में विरायूं। त हाणे ख़ुशकिस्मती आहे त उन ई यूनिवर्सिटी में वरी ॿियो सुठो कमु थिए पियो जेका हीअ अदड़ी करे पई। असल में उहा इंडिया जी आहे, 8 सालनि खां ई 8 सालनि जी उमिरि में हीअ हिन यूनिवर्सिटी में आई ऐं उते हुन पढ़ाई कई, PhD कई, उन खां पोइ लेक्चरर थी, हाणे असिस्टेंट प्रोफेसर आहे। त इन 2018, 19, 21, 23 इन जा 4 रिसर्च आर्टिकल्स आहिनि, हिकिड़ी सीरीज़ आहे ऐं कंसिस्टेंटली कमु कयो आहे ऐं सुठा ब्रेक थ्रो कया आहिनि। ऐं उन्हनि खे जेकॾहिं असां हिते रिप्लिकेट कयूं, पहिरियां उन्हनि खे रिप्रोड्यूस कयूं पंहिंजनि यूनिवर्सिटियुनि में पंहिंजनि स्कॉलर्स जे ज़रिए ऐं पोइ उन्हनि खे अॻिते वधायूं त तमामु थोरे वक़्त में घणो कुझु थी सघे थो। ऐं पोइ आख़िर में जेके नतीजा ऐं रिकमेंडेशन्स आहिनि। हाणे सिंधू लिखत जो जेको तारफ़ आहे त मोहन जो दड़ो त 1922 में डिस्कवर थियो, सर जॉन मार्शल कयो, पर उनखां पहिरीं अलेक्जेंडर कनिंघम ही जनरल हुयो ब्रिटिश आर्मी जो, रेलवे लाइन ठही पे पंजाब वारी साइड खां ऐं उन रेलवे लाइन जी डिगिंग जे ज़रिए हिननि खे कुझु इंस्क्रिप्शन्स मिलिया, नक्श मिलिया इंडस स्क्रिप्ट जा, लाहौर वारी साइड ते जिते साहिवाल वारी साइड ते जिते हड़प्पा आहे। ऐं इहा उतां खां शुरूआति थिए थी ऐं जेको हिन जी उमिरि ॿुधाई थी वञे त 3200 क़बल मसीह खां 1300 क़बल मसीह ही जेका दौर आहे उहो सिंधु माथरी तहज़ीब जो उरूज वारो दौरु आहे ऐं इन दौर में इंडस स्क्रिप्ट ज़िंदह रहियो आहे, मुरवज रहियो आहे। ऐं उन मां पोइ अॻिते हली वरी ॿियूं ॿोलियूं, सभई ॿोलियूं निकितियूं आहिनि, पर उहो पाण अहिड़े कंडीशन में अची वियो आहे जो असां हींअर उनखे सम्झी नथा सघूं ऐं सम्झण जूं कोशिशूं करे रहिया आहियूं। हालांकि ॿियूं जेके ॿोलियूं आहिनि उहे उन मां ड्राइव थियूं आहिनि। हाणे हिन स्क्रिप्ट में हिन वक़्त ताईं जेको मूं तव्हांखे ऑनलाइन डेटाबेस ॿुधायो उन में 695 निशानियूं माना उहे इमेज जे फॉर्मेट में आहिनि। उहे निशानियूं अॻिते हली ॾिसंदासीं। ऐं 3800 मूं तव्हांखे पहिरियां ॿुधायो इंस्क्रिप्शन्स आहिनि, जे सील्स आहिनि ऐं ॿियूं जेके पॉटरी आहे ऐं सेरामिक्स आहिनि जिन ते इहे लेटर्स, इहे सिम्बल्स ठहियल आहिनि। त उन्हनि जो 3800 इहे इंस्क्रिप्शन्स आहिनि, पर उन्हनि जी साइज़ वॾी कोन्हे का। जेका मुश्किलात आहे हिन स्क्रिप्ट खे डिकोड करण में त को वॾो टेस्ट कोन थो मिले। वधि में वधि जेका एवरेज साइज़ आहे इंस्क्रिप्शन जी उहा आहे 5-6 सिम्बल्स, इन खां वधीक न आहे। जेकॾहिं वॾी साइज़ हुजे त उनखे डिकोड करण में वधीक आसानी थींदी। ऐं ॿियो त ॿी जेकॾहिं लैंग्वेज उन सां गॾु हुजे, बायलिंग्युअल हुजे, तॾहिं बि घणी हेल्प मिलंदी आहे। जेका ॿियनि तहज़ीबुनि में, ॿियनि स्क्रिप्ट्स में उहे शयूं मौजूदु हुयूं तॾहिं उहे डिकोड थी विया। सो ॿिनि ॿोलियुनि वारे नक्श जी गैर मौजूदगी इहो मेन प्रॉब्लम आहे हिन जे भांज में रुकावट जो। ऐं ॿियनि लिखतनि सां भेट जे बुनियाद ते भांज जूं 60 खां वधीक हिन महिल ताईं दावाऊं थी चुकियूं आहिनि। पहिरीं जेका दावा कई 1877 में सर अलेक्जेंडर कनिंघम, उन चयो त हीअ जेका ॿोली आहे इंडस स्क्रिप्ट इहा ब्राह्मी ॿोलीअ जी क़दीम शिकल आहे। ऐं उनखे कुझु माण्हुनि मञियो, कुझु उन जी मुखालफ़त कई। साॻी तरह सां वरी आस्को परपोला उन चयो त न, इहा दरावड़ी ॿोलीअ जी क़दीम शिकल आहे, जीअं तामिल आहे, ॿियूं जेके दरावड़ी ॿोलियूं आहिनि उन्हनि जी क़दीम शिकल आहे ऐं इहा ब्राह्मी न आहे। त इहे इख़्तिलाफ़ शुरू थिया। 60 माण्हुनि तक़रीबन दवाऊं कयूं त असां हिन खे डिकोड कयो आहे, पर कंहिंजी बि दवा खे अञा ताईं थरोली यूनिफॉर्मली एक्सेप्ट न कयो वियो आहे। सभु मुतनाज़ आहिनि, कंट्रोवर्शियल आहिनि। त हाणे इन्हनि जो असां कंसेंसस ठाहे सघूं था, हिन मसइले खे, कॉन्फ्लिक्ट खे हल करे सघूं था जेकॾहिं असां आर्टिफिशियल इंटेलिजेंस सही नमूने सां इस्तेमालु कयूं। त हाणे हीअ जेका मूं तव्हांखे ॿुधाई त जेको
सर अलेक्जेंडर कनिंघम आहे 1877 में पहिरीं उनखे इंस्क्रिप्शन मिली ऐं उनजी मुशाबियत कई ब्राह्मी सां। ब्राह्मी जेका आहे उहा सेकेंड ओल्डेस्ट लैंग्वेज आहे हिन खिते जी, जंहिंमां ख़ुदावादी, जंहिंमां जेके तामिल आहे, ही जेके ॿिया असां स्क्रिप्ट पुराणा देवनागरी आहे, बंगाली आहे, ऐं ॿिया जेके बि हींअर हिन खिते में ॿोलियूं इस्तेमालु थियनि थियूं उहे सभु उन ब्राह्मी मां ड्राइव थियल आहिनि। 198 ॿोलियूं ब्राह्मी मां ड्राइव थियल आहिनि। त सर अलेक्जेंडर कनिंघम मुताबिक़ सिंधी ॿोली इन ब्राह्मी जी क़दीम शिकल आहे, माना उनखां पहिरीं जी आहे, ऐं उन मां ब्राह्मी निकिती आहे ऐं पोइ ब्राह्मी मां वरी ॿियूं ॿोलियूं निकितियूं आहिनि। पर इन ते बि जेको आहे मुतफ़िक़ राय कोन्हे का। उनखां पोइ जेको आहे आस्को परपोला जेको फिनलैंड जो मूं तव्हांखे ॿुधायो त आहे आसार क़दीमा ऐं एशियन स्टडीज़ जो माहिर, त उनजो फाइंडिंग्स इहे हुयूं त इन जी मुशाबियत इंडस स्क्रिप्ट जी उहा दरावड़ी ॿोलियुनि सां आहे, तामिल या ॿियूं जेके साउथ इंडियन इन्हनि सां रिलेटेड ॿोलियूं आहिनि। पर ॿियनि वरी इन जी मुखालफ़त कई। टीं जेका दावा आहे उहा इहा आहे त इहा ॿोली आहे ई कोन, इहो जेको स्क्रिप्ट आहे एॾो त शार्ट आहे ऐं इहे निशानियूं आहिनि, ऐं उहे निशानियूं मज़हबी निशानियूं आहिनि या सियासी निशानियूं आहिनि या वापारी निशानियूं आहिनि, इहा ॿोली कोन्हे का। इहो टीं राय आहे जेका 2016 में बि प्रोफेसर स्टीव फार्मर उनजे तरफ़ां इहा आहे। त इहे टे दावाऊं जेके मूं हिते ॾिनियूं आहिनि, जेके मुशाबियत ॾियनि थियूं ब्राह्मी सां, ॿी मुशाबियत ॾिए थी दरावड़ी सां, ऐं टी मुशाबियत ॾिए थी त इहा ॿोली आहे ई कोन। त हाणे जेकॾहिं ॿोली आहे ई कोन त उन ते वरी ॿियूं तहक़ीक़ूं आहिनि जेके साबित कनि थियूं साइंसी तरीक़े सां त ॿोली जूं जेके रिक्वायरमेंट्स आहिनि, जेके घुरिजूं आहिनि, उहे साइंटिफिकली ही सेटिस्फाई करे थी, तंहिंजे करे इहो ॿोली हिनखे चई सघिजे थो। सो हाणे मुख़्तसर जेको प्रोफेसर अस्को पारपोला जेको हिते मोहन जे दड़े ते केतिरा ई दफ़ा आयो, कॉन्फ्रेंसिस में आयो, हींअर बि फिनलैंड में आहे, हिन जी पैदाइश थी आहे 1941 में, हींअर सम्झो त केतिरी एज जो आहे, ऐं असां अञा ॼावा बि कोन हुआसीं असां त हिननि इहा रिसर्च शुरू कई, माना 1878 खां वठी असांजो वजूद ई कोन हो। वरी जेको आहे 1922 जॾहिं जॉन मार्शल आयो, डिस्कवरी थी, असांजो वजूद ई कोन हो, ऐं इहा रिसर्च हले पई। सदियूं गुज़री वियूं, 1.5 सदी गुज़री वई। 1.5 सदी गुज़रण जे बावजूदि बि सॼी दुनिया जे साइंसदाननि, माहिरनि, आर्कियोलॉजिस्ट, सभिनि जे जेके लिंग्विस्ट आहिनि, उन्हनि सभिनि जी कोशिशुनि जे बावजूदि बि इहो मसइलो अञा ईअं जो तीअं आहे। हा, उन में डेवलपमेंट्स थियूं आहिनि जेके हेल्प कनि थियूं, पर अञा को लॉजिकल फाइनल जेका अंडरस्टैंडिंग आहे उहा डेवलप न थी आहे। हाणे हीउ जेको आहे हिन इंडस स्क्रिप्ट खे सभ खां पहिरीं 1965 में कंप्यूटराइज़ करण जी कोशिशि कई, जंहिंमें जेके सिम्बल्स आहिनि उन्हनि खे ड्राइंग जे थ्रू ऐं प्लाटर जे थ्रू, पंच कार्ड्स जे थ्रू, तॾहिं पंच कार्ड्स हूंदा हुआ जंहिंजे थ्रू इनपुट कंप्यूटर खे प्रोसेस थींदो हो, उन्हनि जे थ्रू कंप्यूटर जी मेमोरी में इंडस स्क्रिप्ट पहिरियों कंप्यूटर में प्रोसेस करण वारो उहो ई प्रोफेसर आहे जेको अञा बि मौजूदु आहे। ऐं इन छा कयो त स्टेटिस्टिक्स ऐं प्रोबेबिलिटी जूं टेक्निक्स यूज़ करे रियाज़ी जे ख़ासियतुनि ते हिन हिकिड़ा मॉडल्स ठाहिया त असां हिन स्क्रिप्ट जूं सोतियाती ऐं तलफ़ज़ी ख़ासियतूं कीअं मालूम करे सघूं था। टोटल केतिरियूं निशानियूं आहिनि, कहिड़ियूं निशानियूं वधीक रिपीट थियूं थियनि, जेके 3800 इंस्क्रिप्शन उनमें फ्रीक्वेंसी छा आहे, ऐं कहिड़े निशानी खां पोइ कहिड़ी थी अचे, अक्षर में पहिरियां कहिड़ी थी अचे। त इहा जेका कैलकुलेशन आहे उहा प्रोबेबिलिटी ऐं स्टेटिस्टिक्स साइंस यूज़ करे ऐं हिन उहे ख़ासियतूं ॾिनियूं जेके अॼु ताईं वैलिड आहिनि। जेके बि साइंस उन खां पोइ रिसर्च थियूं आहिनि त उन्हनि उनखे वैलिडेट कयो आहे, वेरीफाई कयो आहे, ऐं उहे सही आहिनि। त सोतियाती ऐं लफ़्ज़ी ख़ासियतुनि ते हिन साइंसी तरीक़े सां जांच कई, ऐं उनखां पोइ निशाननि जो तइदादु, फ्रीक्वेंसी ऐं वर्जा माना केतिरो उन्हनि जी रिकरेंस आहे, रिपीटेशन आहे अॻियां पुठियां, नक्शनि जी ड्रैग केतिरी आहे, एवरेज, इहे सभु कैलकुलेशन्स हिन शुरू में कयो ऐं उहो पब्लिश कयो। 1965 खां वठी 71 ताईं हिन जा सुठा पब्लिकेशन्स आहिनि।
ऐं उन खां पोइ जेको मेन कंट्रीब्यूशन आहे, अच्छा ही जेके आहिनि उहे सिंबल्स आहिनि जेके हिन पहिरियां कंप्यूटर में पंच कार्ड्स जे थ्रू, ड्राइंग जे थ्रू ऐं पंच कार्ड्स जे थ्रू कंप्यूटर में प्रोसेस कयूं। इहे इंडस स्क्रिप्ट जूं पहिरियूं। उन खां पोइ जेको विच में कुझु ॿिया कंट्रीब्यूशन आहिनि, रशियन साइंटिस्ट बि कुझु हिन ते कंट्रीब्यूट कयो आहे, पर उन खां पोइ जेका मेजर कंट्रीब्यूशन आहे, हिकिड़ो माइल स्टोन कंट्रीब्यूशन हूंदो आहे रिसर्च में, हिकिड़ा स्ट्रामेन हूंदा आहिनि। स्ट्रामेन माना एतिरो स्ट्रांग न हुजनि कंट्रीब्यूशन, हा प्रोग्रेस त हुजे पर एतिरो माइल स्टोन न हुजे। त हीउ माइल स्टोन कंट्रीब्यूशन आहे जेको प्रोफेसर राजेश राव आहे, हीउ आयो वेकेशन ते इंडिया में, यूनिवर्सिटी ऑफ वाशिंगटन खां पंहिंजे होम टाउन आयो। अहिड़े हिसाब सां हिननि जेको आहे उन मॉडल ते कमु करे, मार्को मॉडल ते कमु करे, ऐं जेको प्रोफेसर अस्को परपोला जूं रिज़ल्ट्स हुयूं उहे बि रिप्रोड्यूस कयूं, ऐं उन खां वधीक हिननि खे फाइंडिंग्स मिलियूं। हिननि एंट्रोपी यूज़ कई। एंट्रोपी छा खे चइबो आहे? एंट्रोपी चइबो आहे द मेयर ऑफ डिसऑर्डर, रैंडमनेस। इहो हिकिड़ो साइंटिफिक पैमाइश आहे त जन खे असां ॿोलियूं चऊं था, इंग्लिश आहे, सिंधी आहे, जेके हींअर ॿोलियूं आहिनि, उन्हनि जी बि उन्हनि एंट्रोपी मालूम कई साइंटिफिक मेथड जे थ्रू, मार्को मॉडल जे थ्रू, स्टैटिस्टिक्स प्रोबेबिलिटी जे थ्रू, ऐं इंडस स्क्रिप्ट जी बि मालूम कई। ऐं उन्हनि खे मुशाबियत मिली, माना ॿिन्हिनि जी जेका आहे विची एंट्रोपी आहे, माना घणी रैंडमनेस इंडस स्क्रिप्ट में बि न आहे ऐं ॿियनि ॿोलियुनि में बि न आहे। इन डिस्कवरी जे बुनियाद ते हिननि उन दावा खे रद्द कयो त हीअ ॿोली न आहे, पर इहा ॻाल्हि साबित थी त इंडस स्क्रिप्ट हिकिड़ी लैंग्वेज आहे। छाजे करे? त लैंग्वेज जूं जेके प्रॉपर्टीज़ आहिनि उहे ई सेटिस्फाई करे थी। ऐं उन खां पोइ हिननि इहो ॿुधायो त जेको सर अलेक्जेंडर कनिंगम जो मफ़रूज़ो हुयो, मफ़रूज़ो इन जे करे जो उन वटि साइंटिफिक उनजी एविडेंस न हुई या मॉडल न हो, त उन्हनि जी हिन तस्दीक कई आहे त हीअ जेको इंडस स्क्रिप्ट आहे उहो वाक़ई ब्राह्मी जी क़दीम शिकिल आहे हिन राजेश राव मुताबिक़। त कुझु स्कॉलर्स आहिनि जेके ब्राह्मी वारे ओपिनियन खे, राय खे सपोर्ट था कनि, ऐं कुझु वरी उनजे अगेंस्ट में आहिनि। ऐं उन खां पोइ हिननि ॿी जेका हिननि खे फाइंडिंग मिली उहा मिली त जेके नक्श आहिनि, इंस्क्रिप्शन्स आहिनि, हितां जेके मोहनजोदड़ो मां मिलिया आहिनि, हरापा मां मिलिया आहिनि, ॿियनि जॻहियुनि तां, त उन्हनि जो ऑर्डर ॿियो आहे, तरतीब ॿी आहे। ऐं साॻियूं इंस्क्रिप्शन्स वरी मेसोपोटामिया में मिलियूं आहिनि, त उते जेके उन्हनि जो ऑर्डर आहे उहो मुख़्तलिफ़ आहे। निशानियूं साॻियूं आहिनि पर उनजी जेका तरतीब आहे, ऑर्डर आहे, उहो मुख़्तलिफ़ आहे। तंहिंजे करे हिननि इहो लिखियो आहे त जेको सिंधु लिखत ऐं मेसोपोटामिया जे नक्शनि जी तरतीब ऐं इख़्तिलाफ़ जेको आहे उहो मौजूदु आहे, ऐं इहे हिक ॿिए जी कापी न आहिनि। ऐं ॿियो हिननि जेको डेवलपमेंट कई त जेके नक्श टुटल आहिनि, इंस्क्रिप्शन जेके टुटी विया आहिनि, भॼी पिया आहिनि, उन में विच में जेके निशानियूं आहिनि उहे ग़ाइबु थी वियूं आहिनि, त हिननि पंहिंजे मॉडल जे थ्रू उहे ग़ाइबु थियल निशानियूं रीडिस्कवर कयूं। ऐं उन्हनि सां छा थियो त निशाननि जो तइदादु वधी वियो, ऐं निशाननि जो तइदादु जीअं वधंदो तीअं भांज में मदद थींदी। हाणे हीउ जेको ख़ान साहिबु हिते वेठो आहे, हीउ जर्मन यंग स्कॉलर आहे, जीअं PhD कई आहे यूनिवर्सिटी ऑफ बर्लिन में, इंडस स्क्रिप्ट ते PhD कई आहे। ऐं उन में हिन जेके निशानियूं आहिनि इंडस स्क्रिप्ट जूं, उन्हनि जी हिकिड़ी रिपोज़िटरी ठाही आहे, डेटाबेस ठाहियो आहे, जेको हिन थीसिस में सम्झायो बि आहे। उहा थीसिस अवेलेबल आहे नेट ते, तव्हां हिन जे नाले सां PhD थीसिस ॾिसंदा उहा मिलंदी, उन में पूरी एक्सप्लेनेशन आहे। ऐं साॻी तरह सां इहो डेटाबेस बि ऑनलाइन पियो आहे, उहो तव्हां यूज़ करे आर्टिफिशियल इंटेलिजेंस में उनखे न्यूरल नेटवर्क्स, डीप लर्निंग, जेको बि टेक्निक्स तव्हां यूज़ कयो उनखे तव्हां ट्रेन करे ऐं तव्हां जेके एक्सपेरिमेंट्स आहिनि उहे रिप्लिकेट करे सघो था, एडवांस करे सघो था। त हीउ तमामु हेल्पफुल रिसोर्स आहे, त तव्हांखे डेटा जे लिहाज़ सां महिनत न करणी पवंदी। सॼी डेटा हिते इंडस स्क्रिप्ट जी अवेलेबल आहे, जंहिंमें 695 माना नियरली 700 सिंबल्स आहिनि, उहे अवेलेबल आहिनि। 3800 इंस्क्रिप्शन्स अवेलेबल आहिनि। हाणे इन्हनि खे जेको अॻिते हली जेका ॿी लेडी प्रोफेसर जेका असां डिस्कस कंदासीं, उन्हनि इहे ई एतिरियूं ई ऐं इहे ई डेटा यूज़ करे उन्हनि रिसर्च कई आहे। त हिन में न सिर्फ़ु डेटा आहे पर उन डेटा जूं जेके ख़ासियतूं आहिनि, फ्रीक्वेंसी आहे, वर्जा आहे, या ॿियो अस्को परपोला, राजेश जेके ॾिनियूं आहिनि ख़ासियतूं, उहे सॼी स्टेटिस्टिक मौजूदु आहे। त जेको 2018 खां हिन अदड़ीअ जेका महिनत कई आहे, ऐं हिन जो नालो आहे शिरवती डगूमती, ऐं इन तमामु सुठनि रिसर्च आर्टिकल्स में हाई इम्पैक्ट फैक्टर
ACM IEEE उन्हनि में हिन जूं फाइंडिंग्स पब्लिश थियूं आहिनि, माना हाईली वेरीफाइड आहिनि, पीयर रिव्यूड आहिनि, ईअं का वीक ॻाल्हि न आहे। हाणे उन छा कयो आहे त हुन हीअ बाक़ाइदे प्रोफेशनल कंप्यूटर लिंग्विस्ट आहे, जेको राजेश राव आहे उनजी कंप्यूटेशनल लिंग्विस्टिक एक्सपर्टीज़ कोन्हे का। हू आयो विज़िट ते कोलाब्रेशन करे, कंप्यूटर साइंस आहे, पर हुनजी उहा एक्सपर्टीज़ न हुई ऐं हुन जेको कमु कयो उनखे अॻिते बि उन वरी एतिरो सीरियस न वरितो, उहा ॻाल्हि उते रहिजी वई। पर हीअ जेका आहे उनजी स्पेशलाइज़ेशन कंप्यूटर लिंग्विस्टिक में आहे ऐं हिन जेका डेटा कई आहे त उहो हिन यूज़ कयो आहे कन्वोल्यूशनल न्यूरल नेटवर्क्स। न्यूरल नेटवर्क्स जेके कंप्यूटर जा आहिनि सम्झंदा हूंदा त असां यूज़ कंदा आहियूं डीप लर्निंग में, ऐं कन्वोल्यूशनल असां तॾहिं यूज़ कंदा आहियूं जॾहिं असां वटि डेटा सेट नंढा हुजनि, घटि हुजनि। जॾहिं तमामु वॾा डेटा सेट हूंदा आहिनि पोइ त असां न्यूरल नेटवर्क्स यूज़ कयूं। पर कन्वोल्यूशनल चइबो आहे माना तव्हां हिकिड़े डेटा सेट खे ॿिए डेटा सेट सां ओवरलेप कयो ऐं उन्हनि ॿिनि जे ऑपरेशन मां तव्हां टी फाइंडिंग वठो, टियों फंक्शन, माना यू ऑपरेट यू मैनिपुलेट टू फंक्शन्स माना टू स्क्रिप्ट्स, ऐं उन्हनि ॿिनि मां टियों जेको तव्हांखे फाइंडिंग मिलंदी, दैट इज़ वाई इट इज़ कॉल्ड द कन्वोल्यूशनल। त हीअ कन्वोल्यूशनल न्यूरल नेटवर्क इहा डीप लर्निंग जी टेक्निक आहे जेका हिन इस्तेमालु करे, ऐं हिन छा कयो त हिन सभ खां पहिरीं 3 स्क्रिप्ट्स खे जी भेट कई। 3 स्क्रिप्ट कहिड़ा हुआ? हिकिड़ो त इंडस स्क्रिप्ट, ॿियो ब्राह्मी स्क्रिप्ट जेको क़दीम स्क्रिप्ट आहे, जेको जंहिंमां 198 ॿोलियूं निकितियूं आहिनि, ऐं टियों जेको हिन स्क्रिप्ट खयो उहो कयो फोनेशन, जंहिंमां ग्रीक ऐं ॿियूं यूरोपियन ऐं कुझु इंडियन ॿोलियूं निकितियूं रहनि। त फोनेशन स्क्रिप्ट, ब्राह्मी स्क्रिप्ट ऐं इंडस स्क्रिप्ट। इंडस स्क्रिप्ट खे हिन उन्हनि सां भेट कई आहे त कहिड़े सां वधीक थो मिले, ऐं उन में हिन इंडस स्क्रिप्ट जूं शुरूआत में सभई कोन खयूं आहिनि, 598 न खयूं आहिनि, हिन घणियूं खयूं आहिनि? हिन खयूं आहिनि 25 निशानियूं सैंपल तौरु। उहे 25 कहिड़ियूं? जेके वधीक रिपीट थियूं थियनि, जंहिंजी फ्रीक्वेंसी वधीक आहे, उहे 25 निशानियूं खयूं, छो त जस्ट लाइक प्रोटोटाइप। ऐं साॻी तरह सां हिन ब्राह्मी मां 27 निशानियूं खयूं, फोनेशन में आहिनि ई 22, तंहिंजे करे उहे 22 निशानियूं खयूं। ऐं हिन जे फाइंडिंग्स मुताबिक़ इंडस स्क्रिप्ट फोनेशन सां वधीक स्ट्रॉन्ग सिमिलरिटी ॾिए थो, माना फोनेशन जेको स्क्रिप्ट आहे उहो सिंधी या इंडस स्क्रिप्ट मां ड्राइव थियल आहे, हुन सां बि सिमिलरिटी मिले थी ब्राह्मी सां, उहा असां ॾिसूं था, उनजी साइंटिफिक कैलकुलेशन आहे, पर उन सां एतिरी न आहे। हाणे एतिरी कीअं न आहे त तव्हां ॾिसो फोनेशन जे 22 हर्फ़नि मां 14 सिंधू लिखत सां स्ट्रांगली मिलनि था, 22 मां 14 सुठी सिमिलरिटी आहे। हेॾां 27 मां 13 था मिलनि, 27 माना रिलेटिवली घणो थी वियो, ऐं उन मां 13 घटि आहे, सिमिलरिटी घटि आहे, त हीअ 2 नंबर ते आहे। पर ॿिन्ही में सिमिलरिटी आहे, त इहो चई सघिजे थो त ब्राह्मी बि सिंधी मां ड्राइव थी, ऐं इहो चई सघे थो हिन साइंटिफिक रिसर्च मुताबिक़ त फोनेशन बि सिंधी मां इंडस स्क्रिप्ट मां ड्राइव थियल, सिमिलरिटी मिले थी। हाणे सिमिलरिटी केतिरी थी मिले उहो तव्हां हीअ टेबल्स हिन में आर्टिकल में ॾिनल आहिनि। त पहिरियां तव्हां ॾिसो सिंबल आहे या कहिड़ी सिंबल आहे, या ब्राह्मी आहे, ऐं हुनजो हेॾां फोनेम बि ॾिनल आहे, धा आहे, वरी ता आहे, ऐं हेॾां इंडस स्क्रिप्ट जो वरी करस्पॉन्डिंग कहिड़ो जेको हुन सां मैच करे थो, जेको ब्राह्मी सां मैच करे थो, उहो कहिड़ो आहे जंहिंजो कोड आहे 790। ऐं हीअ कोड जेके इंडस स्क्रिप्ट असाइन कया हुआ, इहे प्रोफेसर आस्को परपोलो जेको फिनलैंड वारो आहे, इहे कोड उन ॾिना हुआ, 3 नंबर वारा कोड हर जेको इंडस स्क्रिप्ट जे सिंबल खे ॾिना हुआ। त हेॾां इंडस स्क्रिप्ट आहे, उहो उन ब्राह्मी कहिड़े स्क्रिप्ट सां मिले थो, ऐं केतिरी सिमिलरिटी आहे, माना एवरेज स्ट्रेंथ उहा 0.9 खां शुरू थिए थी, ऐं पोइ हेठि घटि थिए थी। मथे जेको आहे वधीक सिमिलरिटी आहे, ऐं हेठि घटि सिमिलरिटी आहे। त मथियां जेके सिंबल्स आहिनि, निशानियूं आहिनि, उहे वधीक मिलनि थियूं, ऐं इन्हनि जो तइदादु उहो पहिरीं डिस्कस कयोसीं। हीअ वरी आहे ॿियो जेको स्क्रिप्ट हुन यूज़ कयो, फोनेशन, जंहिंजी वधीक सिमिलरिटी आहे हिन सां। बसि हाणे ख़तमु थियण वारो। त हाणे हिन में तव्हां ॾिसो पूरियूं वैल्यूज़ ॾिनल आहिनि। इहे एक्सपेरिमेंट जेके असां वटि तव्हां सभु रिसर्चर आहियो, मां पाण बि कोशिशि कंदुसि त असां हिननि खे पहिरियां रिप्लिकेट कयूं। इहे जेके हिननि एक्सपेरिमेंट्स कया आहिनि, पब्लिश थिया आहिनि, मेथडोलॉजी आहे, असां सिर्फ़ु हेल्प वठी प्रोग्रामर्स खां कोडिंग करे
ऐं ही डेटा रिप्रोड्यूस कयूं त वाक़ई ही जेके डेटा हिननि खे रिज़ल्ट्स मिलियूं आहिनि छा उहे असां वटि बि अचनि थियूं। इहो मॉडल असां रिप्लिकेट करे वियासीं त पोइ अॻिते वधणु सवलो आहे। तव्हांजे इंतज़ार खे ख़तमु कंदे मां सम्झां थो त जेका बि हिन वक़्त ताईं ॿियूं त ट्रेडिशनल रिवायती मैनुअल त इलाही दवाऊं आहिनि, 60 मूं तव्हांखे ॿुधायो, पर कंप्यूटर जे लिहाज़ सां मेन जेके आहिनि उहे काफ़ी इनकरेजिंग आहिनि। हिकिड़ो त साइंटिफिकली इहो साबित थिए थो त हीअ सिर्फ़ु निशानियूं न आहिनि पर हीअ ॿोली आहे, हिन जी एंट्रोपी मेयरमेंट ॿुधाए थी, हिन जूं ॿियूं ख़ासियतूं ॿुधाइनि थियूं। ऐं ॿियो त इन खे असां ॿियनि ॿोलियुनि सां ॿियनि स्क्रिप्ट सां भेट करे सिमिलरिटी ठाहे सघूं था। ऐं जेको नेक्स्ट हिन जो जेको मां आर्टिकल पढ़ी न सघियुसि उन में हिन 7 स्क्रिप्ट्स खे भेटियो आहे। हिते 3 स्क्रिप्ट्स आहिनि, अॻिते वरी ॿिए पेपर में हिन 7 स्क्रिप्ट्स खयां आहिनि ऐं 25 जे जाइ ते हिन 695 कंप्लीट डेटा सेट खयों आहे। ऐं उन में जेके सिमिलरिटीज़ आहिनि त उन में बि जेका इंडस स्क्रिप्ट आहे उहो हुन सां बि घणो मुसाबित रखे थो फोनेशन सां ऐं ब्राह्मी सां बि, ऐं उन सां गॾु ॿिया बि जेके स्क्रिप्ट्स हुन में ॾिनल आहिनि जेके अॻिते हली वरी शेयर कंदासीं। सो हीअ तमामु हिकिड़ो ग्राउंड वर्क ठहियलु आहे ऐं इन खे जेकॾहिं असां सीरियसली असांजा इदारा डॉक्टर इसाक़ साहिबु हिते वेठा आहिनि ऐं उन खां अलावा असांजो बुरड़ो साहिबु आहे लैंग्वेज इंजीनियरिंग जो, असांजो यूनिवर्सिटीज़ आहिनि, असांजो डॉक्टर लक्ष्मण दास वेठा आहिनि, इंजीनियरिंग फैकल्टी जा डीन आहिनि, प्रोफेसर अयाज़ कीरियो आहिनि, कंप्यूटर साइंस जा अब्दुर्रहमान नांगराज, माना जेतिरियूं यूनिवर्सिटियूं आहिनि सभिनी यूनिवर्सिटियुनि में हिकु न ॿ टे कंप्यूटर जूं डिपार्टमेंट्स आहिनि। उहो टंडोजाम हुजे, मेराण हुजे, उहो सिंध यूनिवर्सिटी हुजे, ऐं हिते ई आहिनि। ऐं लैंग्वेज अथॉरिटी बि हिते आहे, लैंग्वेज इंजीनियरिंग इंस्टीट्यूट बि हिते आहे। सिर्फ़ु इन्हनि खे डॉक्टर इसाक़ साहिबु जेकॾहिं हिन खे कंटिन्यूअसली थोरो हिकिड़ो तसलसल ठाहे ऐं हिकिड़ो टास्क फोर्स ठही इन्हनि जी कोऑर्डिनेशन थींदी त तमामु घणो कुझु ऐं तमामु थोरे वक़्त में डिस्कवरीज़ थी सघनि थियूं ऐं असां इन लाइक़ु थी सघूं था त असां पंहिंजो जेको धरती जो वरसो आहे घटि में घटि उनखे सम्झी था सघूं। उनखे सम्झंदासीं असांजो तालक, असांजो रिश्तो धरतीअ सां जुड़ंदो त पोइ असां आकाश ते बि वञी सघूं था। पोइ आकाश ते वञण बि ॾुखियो कोन्हे को, पर पहिरियां जंहिं धरतीअ ते रहूं था, जंहिंजो खाऊं था, जंहिंजो पीऊं था, जंहिंजो पहिरियूं था, जंहिंजो साहु खणूं था, सभु धरती जो आहे। उन धरती जो वरसो त पहिरियां सम्झूं सिखूं ऐं उनखां पोइ असां सैटेलाइट ठाहे आकाश में बि के सरहदूं कोन्हनि के किथे बि वञी सघूं था। सिर्फ़ु दिलचस्पी हुजे तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। शार्ट हिकिड़ो या 2 क्वेश्चन जेकॾहिं कंहिं दोस्त खे हिन लिहाज़ सां आहे त मोस्ट वेलकम। हाणे जेको हिकिड़ो मूं रेफरेंस ॾिनो जेको प्रोफेसर स्टीव जो हुयो, उहो उनखे रिलीजियस कॉन्टेक्स्ट में इंटरप्रेट करे थो। बाक़ी जेका मेजॉरिटी आहे उहा उनखे लिंग्विस्टिक स्क्रिप्ट जे लिहाज़ सां उनजी वेरिफिकेशन करे थी, तस्दीक करे थी ऐं उन दावा खे इन खे बि रद्द करे थी त हीअ ॿोली न आहे ऐं इन खे बि रद्द करे थी त हीअ मज़हबी निशानियूं आहिनि या सियासी निशानियूं आहिनि। ॿियो को? हा जी ॾका जी का बि ॻाल्हि कोन्हे का। ॻाल्हि आहे उन जेका टेक्नोलॉजी आहे उनखे सम्झण ऐं उनखे इस्तेमालु करण जी। हाणे हिकिड़ी कार नई अचे थी त असां शौक़ु करे कार वठूं था, जेको नओं मॉडल आयो आहे उहो वठूं, उनखे इस्तेमालु कयूं, वधीक मज़ो आहे। टेक्नोलॉजी में बि ईअं प्रोग्रेस थिए थी त जेको आर्टिफिशियल इंटेलिजेंस शुरू में ई 1956 में उहा न आहे, हींअर एडवांस्ड आहे। हींअर एतिरी आहे त असां जेकॾहिं हीअ सॼो मॉडल सिंधी ॿोली जो ठाहे वञूं कंप्यूटर में त जीअं तव्हां या असां ॻाल्हायूं पिया तीअं असां कंप्यूटर सां सिंधी में ॻाल्हाए सघूं था। ऐं उन में को ॾका न आहे, उन में इहो आहे त असां पंहिंजी ॿोलीअ खे उन मयार मुताबिक़ उन स्टैंडर्ड्स मुताबिक़ असां डेवलप कयूं त जीअं इंग्लिश में असां कंप्यूटर ते प्रोसेस कयूं था साॻी तरह सां सिंधी में कयूं। थैंक यू। हा लास्ट क्वेश्चन सर महिरबानी। जस्ट असल में लिंग्विस्टिकली मुंहिंजे लाइ इंट्रस्ट जो टॉपिक आहे। हिकिड़ी शइ जेका मूंखे हिते लॻी उहा जस्ट फॉर सेक ऑफ माई नॉलेज ऐं ॾिसणु चाहियां पियो त असां जेके फ़ोन्स आहिनि उन्हनि खे सिम्बल्स ॾींदा आहियूं, माना लैंग्वेजिस जेके डेवलप थियूं आहिनि उहे इन बुनियाद ते थियूं आहिनि त आवाज़नि खे सिम्बल्स ॾेई करे असां लिखत या उन ॿी तरतीब में आणियूं था त
त हिन में जेको परपोला आहे उन ते अहिड़ी का शइ सजेस्ट कोन कई आहे। जेको ॿियो तव्हां रेफरेंस ॾिनो शुरूअती जो, उन में जेका शइ आहे त इन जो को बुनियादी ग्राउंड ॿुधायो आहे त छो जो ही इनवर्स आहे, माना सिंबल खे आवाज़ ॾियण जो हुन प्राइमरी कंसन या रीज़न या अहिड़ी का लॉजिक या मंतिक पंहिंजे हुन रिसर्च में ॾिनो आहे त जीअं पोइ इहो वॾो ब्रेक थ्रू हूंदो। हा सर, उहो ही त मूं उहे साइट कयूं आहिनि जेके कंप्यूटेशनल अप्रोचिस यूज़ थियूं आहिनि, पर ॿिया जेके लिंग्विस्ट आहिनि ऐं आसार क़दीम जा माहिर आहिनि, इवन असांजा हितां जा जेके पंहिंजा सिराज साहिबु आहे, अतावंत बंबरो आहे, त उन्हनि जी सुठी इंटरप्रिटेशन ॾिनी आहे। ऐं सिराज साहिबु त इहो चयो त हींअर असां वटि 52 सिंधी में हर्फ़ आहिनि ऐं उन्हनि खे असां जेकॾहिं आवाज़ था चऊं त उहो घणा हूंदा, असां सभु 386 अलाए एतिरा हूंदा, हाणे 400 जे लॻभॻि। त हू चए पियो त जेके हितां बि असांखे आवाज़ मिलनि था इंडस स्क्रिप्ट तां, उहे बि ओतिरा था मिलनि। त आवाज़ जेके आहिनि उहे हिकिड़ा त हर्फ़ आहिनि तव्हांजी ॻाल्हि वांगुरु जेके असां यूज़ कयूं था, 52 लेटर्स आहिनि, पर उन्हनि जा वरी जेके आवाज़ आहिनि जेके असां पढ़ूं था प्राइमरी में, उहे 7 में आहिनि। त हीअ जेके असां ॻाल्हियूं कयूं था सिम्बल्स जूं, इहे आवाज़ ई आहिनि ऐं उहे हींअर वारी जेका असांजी सिंधी आहे इन सां बि घणो मैच कनि था। ऐं इन ते कंप्यूटेशनली तहक़ीक़ न कई वई आहे, सिराज साहिबु कई आहे, पर उहा रिवायती तरीक़े सां आहे, मैन्युअली आहे, ट्रेडिशनली आहे अतावंत बंबरे जी। पर इन ते असां कंप्यूटर जे थ्रू जेके मॉडर्न सिंधी आहे जेका असां हींअर ॻाल्हायूं पिया, उन जा जेके आवाज़ आहिनि उन्हनि सां असां हिननि जी भेट करे सघूं था, त वधीक रिविलेशन्स उहे असांखे मिलंदियूं। थैंक यू।